अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह, एपिसोड नंबर 36। इन में अॼु पाण मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जी ख़ुशतबई जे बारे में सुणंदासीं। ख़ुशतबई यानी मौलाना अहिड़ा इंसान हुआ जेको कॾहिं कॾहिं का हंसी मज़ाक मश्करी पण कंदा हुआ। तबीयत जा अहिड़ा इंसान हुआ जे महफ़िल के सजाईंदा हुआ। मजलिस अने महफ़िल जा मोर हुआ। जर रियाण जामंदी वई पोइ महफ़िल लॻंदी हुई त पिन जी ॻाल्हि से कॾहिं का मज़ाक मश्करीअ से महफ़िल के चमकाए छॾींदा हुआ। अहिड़ा मौलाना जा कई वाक़िया आहिनि जंहिंमें मौलाना मश्करी जे अंदाज़ में हंसी मज़ाक में दीन जी को ॻाल्हि माण्हूअ खे सम्झाए छॾियऊं, या हंसी मज़ाक में माण्हूअ जो ज़हन जेको आहे तंहिंखे बदलायूं। हिकिड़ो वाक़ियो ई बयानु करे अचे थो जे मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह सिंध जे सफ़र ते रवाना थिया। रस्ते में हिकिड़ो ॻोठु आहे, उन ॻोठ में हिकिड़ो मौलाना जो साथी जेको मौलाना जो मेन साथी हो, उन ॻोठ में रहंदो हो। ॻोठु सिंध जी वाट मथे हो। मौलाना जर सिंध के समा रवाना थिया त वाट में उहो ॻोठु आयो। उन ॻोठ वटां जर मटिया तर उन साथीअ मौलाना खे चई, मौलाना अॼु मूं वटि आई टिकी रहो, तरसी पोइ हिते रही वञो त अॼु आजी ऐं महिमानी कई आहे, तव्हांजी ख़िदमत कई आहे, खे खाराई आहे। मौलाना उन जी दरख़्वास्त खे क़बूल कयूं अने उते राति जो टिकी रहिया। उन मौलाना जे साथीअ अक़ीदतमंद हिकिड़ो बकरो ज़बा कयईं। बकरो कोई न, मौलाना जी महिमान नवाज़ी कयईं। मौलाना जरा खाधो खाधो तर थी सघे गोश्त ठाहे पकल न हुए, या मानीअ में को न को अहिड़ी वस्तु हुई जंहिंजे कारण मौलाना खे थोरी तकलीफ़ थी पई। तकलीफ़ ईअं थी जे मौलाना सिंध के रवाना थिया, पुठियां मौलाना के थोरो का पेट वग़ैरह में ॾुखाओ या तकलीफ़ अहिड़ी उपड़ई ने उहो खाधो मौलाना खे हजम न थियो। थोरो को टाइम रही करे मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी जरा पाछा वरिया तर ॻोठ मथे जर पुॻा त उहो ॻोठु वाट मथे हो। त उन साथीअ वरी मौलाना खे चई, मौलाना टिकी रहो, अॼु वरी आला करे आऊं बकरो ज़बा कई आहे। त मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी पुछऊं जे बावरची ऊज के ॿियो रसोई ऊज के ॿियो आहे? चए रसोई त ऊज आहे। त चए पोइ बकरी जी जान न गिन, खोटी बकरे जी जान गिरने, रसोई जो कोरो उनखे मानी बनाईंदी अचे नथी, खोटो बकरी जो साह गिरने त बकरी जो साह न गिन। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जो हिकिड़ो पुत्र जंहिंजो नालो मींहुं हो। मींहुं हिकिड़ो मवाली माड़ो हो जेको वधारे अहिड़ो ज़हीन अक़लमंद समझदार अहिड़ो न हो, मौलाई क़िस्म जो माड़ू हो ने अक्सर शिकार मथे सीम के निकिरी वेंदो हो। हिकिड़े भेरा सूअर जो पण शिकार करे आयो, हिकिड़ी भूंडड़ी पण मारे। माड़ो ऐं रावर ॾिनो मौलाना खे, मौलाना जो पुत्र मींहुं हे सूअर जा शिकार पियो करे, हेॾा मेरुओ पियो मारे। त मौलाना चऊं जे मेरुओ मींहं के मारे या मींहुं मेरुओ के मारे, ॿिन्ही हालत में पंहिंजी फतेह। मींहुं मेरुओ के मारे त पण फतेह, अने मेरुओ मींहं के मारे त पण फतेह। मौलाना जा जमात जा अमुक साथी अहिड़ा हुआ जेको मौलाना वटि जरा इहो सोच सांडो जेको थियणु हलाल आहे, त उहो सांडो पकड़े आया, सांडा जले आया अने पोइ रधे न खाधो। माण्हू ने की ना कयूं जे भई पाण सांडो खियो नथा, सांडो ऐं न खियो, हिन में की फ़ाइदो न आहे, पंहिंजो समाज पंहिंजो माहौल हिन वस्तु खे ख़राबु सम्झे थो त न खियो। त उन माण्हूअ बहस कयूं, ज़िद कयूं जे सांडो खियणु जेकॾहिं हलाल आहे त असीं खींदासीं, ऐं हिन में कुला खोटी अड़तर कयो था। उन ज़िद एतिरी कयूं जे उहो सांडा जले खणी आया न मिसीत में। मिसीत में ॿाहिरां जेको मिसीत जो
एरियो हो, अंगण हो, उन में रधे ने सांडा खाधो। जमात में इख़्तिलाफ़ थी पियो, माण्हू पिंड में रीसजी पिया, तूं मैं थई। तो मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह के जरा ख़बर पई इन वाक़े जी, तो मौलाना आया ने पंहिंजे साथियों अने दोस्तों के विहारे सम्झायो जी भई सांडो जो खियण हलाल है, जायज़ है, फ़र्ज़ ना है। न जमात के आबाद रखणो, जमात में इतिहाद रहे, एकता रहे, माण्हू बड़े मस्जिद में अचें, इख़्तिलाफ़ न थिए, ये फ़र्ज़ है। त ऐं सुन्नत पूरी करेला करे अने हिकिड़ो जायज़ कम जो है पूरो करेला करे फ़र्ज़ जो है तोड़ियो पिया। पोइ मौलाना हिकिड़ी मिसाल ॾिनो कि हिकिड़े माण्हू जी निकाह थई, उहो माण्हू टूके कद जो हो, दृगो मुड़ुस न हो, ने घर वारी जो है से वॾे कद जी दृगी औरत हुई। पोइ उहो जॾहिं पंहिंजी औरत से मिलियो त औरत के चुमण जी मिठी ॾियण जी कोशिशि कयईं, त घर वारी चई इहो कई थो, चए सुनत पूरी कई आहे, चए सुनत पूरी कने त फ़र्ज़ु रही वेंदो। न ईअं करे माण्हूअ खे खिलायूं त चऊं जो सुनत पूरी थी, तंहिं लाइ करे फ़र्ज़ु न छुटी वञे, जमात के आबाद रखणो फ़र्ज़ु आहे, न सांडो खियणो ई जेको सुनत न वाजिब जायज़ है, हिते लाइ करे ऐं सांडे लाइ करे जमात खे न विञायो। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह हिकिड़ी राति रवाना थिया सिंध के सामा, त उते माण्हू जेको हुआ उहो मौलाना जा दुश्मन हुआ, मौलाना जी ॻाल्हि उन खे पसंदि न हुई। राति जो मौलाना उते टिकी रहिया। हिकिड़ी औरत राति जो खीज बनाए करे खणी आ वई, खीज मौलाना साहब खे ॾिनई, मौलाना साहब पीर जे नाले मथे खीज खा। त मौलाना जेको आहे उन उहो खीज उन औरत वटां ॻिनी, पंहिंजे ॿिए साथीअ खे जेको मौलाना बेरा हुआ उनखे ॾिनो जे हीउ खा तूं। त मौलाना ऐं नथा खयो, मूंखे ॾियो पिया, चए तूं खाई छॾ, तोला करे जाइज़ है। पोइ मौलाना राति जो उते टिकिया, फजर जो टाइम थियो, नमाज़ मौलाना पढ़ायो न दर्स ॾिनो, त माण्हू जेको आहे उहो मड़े दर्स सुणे लाइ करे आया आहिनि, औरतूं पढ़ा वयूं। जे वाबी मौलवी है जंहिंजे बारे में ढग सो है जे अहिड़ो अहिड़ो आहे, अॼु हली सुणो भला कहिड़ियूं ॻाल्हियूं करे थो। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी दर्स ॾिनो, माण्हूअ खे सम्झायो, ने पोइ पुछियो। हिकिड़ो माण्हू जेको जमात में मौलाना पुठियां नमाज़ पढ़ियो, मुसले पुठियां जो उबो हो, त दर्स जरा मौलाना ॾिनो त उनखे पुछियो जे बस तोखे कंहिं पैदा कयो? चए अलाह पैदा कयईं। चए तुंहिंजूं अखियूं कंहिं पैदा कयूं? चए अलाह पैदा कयईं। तुंहिंजा पग कंहिं पैदा कया? चए अलाह पैदा कयईं। हथ कंहिं पैदा कया? चए अलाह पैदा कयईं। पोइ मौलाना पुछंदे पुछंदे छेले बाक़ी ई पुछियो जे तुंहिंजे नाईअ जो हेठि जेको वार आहे उहो कंहिं पैदा कया? चए उहो अलाह पैदा कयईं। त चए तोरो पीर त जेको वार पैदा नथो करे सघे, अने तूं चए उन पीर खे पूॼी पियो। चए त उनटाणे माण्हू मणे खिली पिया, औरतूं जेको उहे खिली पियूं, अने मौलाना पंहिंजी ॻाल्हि जेको आहे उन खे सम्झाए विया। हिकिड़े फिरा मौलाना साहब जो साथी हाजी कमाल लुड़ी जो हो, लय वारे जो, त उहो नेक इंसान हो, मस्जिद जी ख़िदमत कंदो हो। हिकिड़े फिरा उहो लुड़ी में जा लय वारे वेंदो रहियो, गच ॾींहुं पाछो न आयो, त मौलाना हिकिड़े माण्हू खे नियापो हलाए करे चई हाजी कमाल खे कोठे अचो, अने उनखे चइजा जे इब्लीस जेको उन दिग अल्लाह जी इबादत कयईं, बसि छेले भागे उन लेट करे विधे, त तूं पाछो वरी अच, मस्जिद जी सेवा कर, ख़िदमत कर, अने अहिड़ा लेट न कर हेॾा वञी करे। मुल्ला अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जब जेल में बंदि हुआ, त अमुक ॿिया साथी पण ॿेरा हुआ, माण्हू उन से मिले लाइ करे अचींदा हुआ, त मुलाक़ात करे वारा माण्हू अची करे पुछंदा हुआ जे कीअं आहियो, ख़ैरियत सां आहियो, बराबरि आहियो। त हिकिड़ो माण्हू जेको मौलाना बेरो जेल में पूरल हो, उहो वॾे सर ओहो अलाह जा अहसान लॻा पिए, अल्हम्दुलिल्लाह बराबरि थिया आहियूं, ऐं ख़ुशि थी करे चवंदो मणी खे। त मौलाना चए जे लॻे थो ही जेल में पण वधारे घणे आदाब जो आहे, हिनखे जेल में वधारे मज़ा अचे पई, लॻे थो घणे आदाब जो, तॾहिं हिते जेको आहे वॾे सर अल्हम्दुलिल्लाह अलाह जा शुक्र लॻा पिए चए पियो।